मदाहे मुस्तफा मुझा जानिब जलवन वारा हुवल जी जुल्फन वारा सद बार वने मसद को मुझा कामिल कुर्बन वारा मुझा जानिब जलवन वारा हुवल जी जुल्फन वारा सद बार वने मसद को मुझा कामिल कुर्बन वारा हीरी जुड़ियो ही रात जुड़ी कुल तुहिज करे कायनात जुड़ी कुल तुहिज करे कायनात जुड़ी मुज़म्मिल जी चादर वारा हुवल जी जुल्फन वारा सद बार वने मसद को मुझा कामिल कुर्बन वारा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी जे प्रोग्राम मदाह मुस्तफ़ा में आऊं ऐं तव्हांजी मेज़बान फ़ौज़िया ख़ादिम। अॼु ऑडिशन जो टियों यानी कि आख़िरी ॾींहुं आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त मदाह मुस्तफ़ा नात कॉम्पिटिशन जी कामयाबी जा रिकॉर्ड क़ाइमु थी चुकिया आहिनि। हिन ऑडिशन में ना सिर्फ़ सिंध बल्कि पूरे पाकिस्तान जे नात ख़्वाननि हिस्सो वरितो। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जे तमामु वॾे नातिया मुक़ाबले मदाह मुस्तफ़ा में अॼु वरी असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। मुंहिंजो नाम आहे इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु मोज़िस जज ॿिया बि आहिनि। साईं नातिया शाइरी जे हवाले सां तमामु घणो सुञातो वेंदो आहे ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि अंदाज़ बि आहे नातिया कलाम पढ़ण जो। मखणे फ़क़ीर साईं खे बि असीं भलीकार चऊं था जेको असां सां गॾु आहे ऐं इन सां गॾोगॾु मुंहिंजो जेको टियों साथी आहे उहो बि इन हवाले सां तमामु घणी ॼाण रखे थो ऐं तमामु घणे थकावट खां पोइ बि असां सां गॾु आहे छो त असां 2-4 प्रोग्राम करे चुका आहियूं। हैदराबाद में पहिरियां असां ऑडिशन वरितासीं, उनखां पोइ नवाबशाह ऐं नवाबशाह खां पोइ बराह रास्त सिधा सवां असीं हिते पहुचूं था आहियूं ऐं असीं हिकिड़ो मिंट बि उते न वेठासीं छो त असांजो हिते टाइम ॾिनल हो। सना ख़्वान मुस्तफ़ा असांजे इंतज़ार में हुया ऐं असीं पहुची विया आहियूं सखर में ऐं सखर में असीं जॾहिं पहुता आहियूं त तमामु घणो क्राउड ॾिठोसीं जेकी मिठे मुड़सल सां तमामु घणी मोहबत कनि था, सिक खणी आया आहिनि, प्यार खणी आया आहिनि। सो मज़र साईं ऐं साईं मखणा साहिबु तव्हां ॿिन्ही जी जेकॾहिं इजाज़त हुजे त आउं टीम खे गुज़ारिश कंदुसि त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरूआत कजे। सभ खां पहिरीं दोस्त खे मोकिलियो वञे ऐं उनखे पाण ॿुधंदासीं। तव्हांजो नालो छा आहे? हाफ़िज़ काशिफ़। किथां आया हो? हिंगोर जामा। माशाल्लाह, महिनत कीअं कई आहे? जी हाफ़िज़ आहियां क़ुरान मजीद जो। नात ख़्वानी में तयारी कई आहे न कई आहे? मुकम्मल तयारी कई आहे। घोर थियां उन घोट मथा जंहिं लाइ जोड़ियो आहे हीउ जहान सुहिणे नबीअ जे नाव मथां मां ॾेहु कयां सारो कुर्बान घोर थियां उन घोट मथा। लख तोरा साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो इमरान अहमद अब्बासी। अच्छा इमरान, ही ॿुधायो किथां खां आया हो? कंटियारो शहर खां। अच्छा, नात जी तयारी कीअं थी हले? नात जी तयारी फुल आहे। मदीने वञी त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां पूॼियो ते त अदब मझां सिर झुकाए बाए तेराम चइजां। वॾी महिरबानी इमरान अली अब्बासी साईं। इमरान अली अब्बासी मदाह मुस्तफ़ा सां फैज़याब थिया आहिनि। बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? नालो शाइस्ता अब्बासी। शाइस्ता किथां आई आहे? कंटियारो शहर खां आया आहिनि। अच्छा, ही ॿुधायो नात जी तयारी हले पई? जी सुठी पई हले। छा उम्मीद आहे विन करे वेंदा या न वेंदा? करे वेंदासीं इंशाल्लाह। असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे। शिक
आ खुदा खुदे रहमान थियो बस बाबा माशाल्लाह ॾाढो सुठो तव्हां वेट कयो थोरो तव्हांखे थोरी देरि में ॿुधायूं था तव्हां वेझो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी तव्हांजो नालो छा आहे? शबनम नूर। शबनम, तव्हां काथों खां आहियो? जिकाबाद। जो या महबूबे खुदा आगाज भी तू अंजाम भी तू मुझो तख्त मिल्लत मजहब तू मुझो दीन भी तू इस्लाम भी तू। माशाल्लाह बाबा तमामु सुठो अदड़ी शबनम असां तव्हांखे ईंदड़ राउंड में रखूं था जेको असांजो ॿियो राउंड हूंदो सिलेक्शन जो हीअं तव्हां पंहिंजी जाइ ते वेहो इंतज़ारु कयो बेटा। अदा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो नवाब अली आहे। काथों खां आया हो? घोटकी खां आया आहियूं। तयारी कीअं पई हले नात जी? बिल्कुलु तयारी करे आया आहियूं। इनशाला हिते नात पढ़ंदासीं ऐं मां जस्ट थो पेश कयां सिंध टीवी खे जंहिं अहिड़ो प्लेटफॉर्म सभिनी खे ॾिनो आहे। तमामु सुहिणी ॻाल्हि ऐं सुठो अमल आहे। बहितरीनु नमूने सां कमु जारी उसारी आहे। असां मुतमिन आहियूं ऐं तमामु सुठो कमु थियो। इनशाला मदनी इलाइक़ा जी शान में नातूं पढ़ंदासीं ऐं रमज़ान शरीफ़ जी आमद आहे इन हवाले सां तमामु सुठो। ओ सारी दुनिया खां मिठो आ मदीनो पुछो उन्हनि खजन बि पुछो उन्हनि खजन बि ॾिठो आ मदीनो ॾिठो आ मदीनो सारी दुनिया खां मिठो आ मदीनो। दिलि चवे थी थोरो तव्हांखे इंतज़ारु कराइजे ऐं तव्हांखे ॿीहर ॿुधिजे। छा ख़्यालु आहे? ॿीहर तव्हांखे ॿुधूं था, वञिजो न। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू। नालो छा आहे तुंहिंजो? मोहम्मद वसीम। अच्छा वसीम, ही ॿुधायो काथों खां आया हो? असां घोटकी खां आया आहियूं। अच्छा ही ॿुधायो केतिरो अर्सो थी वियो सना ख़्वानी में? तक़रीबन नड़े लाइ घोटी। ऐं तयारी कीअं पई हले नात जी? तयारी तमामु सुठी हले पई। असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे। थैंक यू। केर करे रुनो उम्मत जे पिरी प्यार में आ रहियो रात सजी सजी सार में आ गमगीन रहियो जंहिं गार में आ गमगीन रहियो जंहिं गार में आ उहो। तव्हां थोरो इंतज़ारु कयो वरी तव्हां घुराईंदासीं। हिते वेझो वञिजांइ न हलियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो छा आहे? मुहर्रम अली खुसो हुसैनी। ऐं काथों खां आहियो तव्हां? असीं शहर लालू आहे ज़िलो कंबर शिदातकोट। ऐं नात ख़्वानी में केतिरो अर्सो थी वियो आहे? तक़रीबन 10 साल। घर में माउ पीउ में केरु पढ़ंदो आहे? जी जी न मां हिकिड़ो ई पढ़ंदो आहियां। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। चलो ओके थैंक यू। तुझ शान मथा कुर्बान नबी तुझ शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचा जिंद जान नबी। माशाल्लाह मुहर्रम अली साईं तव्हांजा लख कुर्ब। ॾाढो सुठो साईं पढ़ियो तव्हां। मुंहिंजी दिलि चवे थी त ॿीहर बि तव्हांखे आउं ॿुधां ऐं जजिस बि इन ॻाल्हि ते मूंसां सहमत आहिनि। थोरो इंतज़ारु कयो तव्हांखे ॿीहर ॿुधाऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे अदा? अमजद अली सोलंगी। ऐं काथों खां आया हो? फ्राम शिदातकोट। छा लए तो छिनी छो है तोखे छा न मिलियो आ अल्लाह जे महबूब जहिड़ो जवान मिलियो आ। वाह साईं वाह। अमजद अली साईं तव्हांजी लख कुर्ब। वॾी महिरबानी तव्हां हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियो। तव्हां वञी सघो था जी। थैंक यू। तव्हांजो नालो छा आहे अदा? साइतो हामिद अली कादरी। काथों खां आया हो? फ्रॉम गम्बैट। ही ॿुधायो नात में तयारी कीअं थी हले तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त चले। ऐं इंशाल्लाह विन करे वेंदा हितो? इंशाअल्लाह ज़रूर। इंशाल्लाह बेस्ट ऑफ लक। ताज नबूवत जो आका पंहिंजी उम्मत उजारींदो पंहिंजी उम्मत उजारींदो कंहिंखे न विसारींदो पाए ताज नबूवत जो साईं पंहिंजी उम्मत उजारी। माशाल्लाह आमिद अली साईं ॾाढो सुठो पढ़ो था। अल्लाह साईं तव्हांखे अञा वधीक तौफ़ीक़ अता फ़रमाए सुठे खां सुठो पढ़ण जी। थोरो इंतज़ारु कयो
वरी तव्हांखे ॿुधूं था ॿियनि दोस्तनि सां गॾु। तव्हां मंजो मंजो न विहो बाबा इंतज़ारु कजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा तव्हांजो नालो छा आहे? दाऊद अहमद सातो। ऐं तव्हां काथों खां आया हो? नंबर खां आहियां मैं। हीअ ॿुधायो नात में तयारी कीअं थी हले? माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह करम माशाअल्लाह। असांजे त तव्हां सां गॾु आहे। थैंक यू। कंहिंजो आसरो आ मूंखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो आ मूंखे मदीने जा साईं तुंहिंजो आसरो आ। साईं महिरबानी महिरबानी दाऊद साईं। जी साईं बिस्मिल्लाह। तव्हां थोरो इंतज़ारु कयो, तव्हां खां वरी ॿुधंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो छा आहे? तनवीर अहमद। तनवीर अहमद। काथों खां आया हो? मां हिंगोर जा खां आहियो आहियां। ऐं हीअ ॿुधायो नात ख़ानी में केतिरो अर्सो थी वियो आहे? नात खाने में इलाही तक़रीबन 5 साल थी विया आहिनि। ऐं हीअ ॿुधायो छा उमेदु आहे तो विन करे वेंदा या न वेंदा? इंशाल्लाह विन करे वेंदासीं। इनशाला असांजो तव्हां सां गॾु आहे। मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो भी रंग कारो आ सर क़ुरान जे हरफ़नि जो भी रंग कारो आ। तनवीर अहमद माशाअल्लाह ॾाढी तमामु सुठे अंदाज़ में पढ़ो पिया। असां तव्हांखे इंतज़ारु था कयूं अॻे राउंड लाइ। तव्हां वञो न विहो। तव्हांजो नालो छा आहे? रबीशा नज़ीर सैफुल्ला बलोच। रबीशा हीअ ॿुधायो काथों खां आया हो? रोहड़ी। ऐं नात यादि कई आहे न कई आहे? जी कई आहे। विन करे वेंदा हिते या न वेंदा? करे वेंदासीं। ओके बेस्ट ऑफ लक। मुस्तफ़ा या मुस्तफ़ा सल्ले अला मोहम्मदिन मुस्तफ़ा या मुस्तफ़ा सल्ले अला मोहम्मदिन सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते दामन में मुझे अपने छुपा क्यों नहीं लेते मैं आऊँ मदीने मेरी औकात नहीं है घर आप बुला ले तो बड़ी बात नहीं है मैं हूँ तेरा सवाली मैं हूँ तेरा सवाली मौला तेरा सवाली रे आका तेरा सवाली मैं हूँ तेरा सवाली। माशाल्लाह ॾाढो सुठो पढ़ो था। अञा तव्हां नंढड़ा बि आहियो, अञा मंज़िल पई आहे। इनशाला जॾहिं तव्हां वॾा थींदो अञा वधीक तव्हांजो आवाज़ मिठो थी वेंदो, वधीक सुठे नमूने सां तव्हां सनाख़्वानी कंदो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। मौला तव्हांखे आबाद करे। थैंक यू बेटा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां हीअ ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? अरीशा नज़ीर। अरीशा। अरीशा तव्हां नात यादि कई आहे? जी। ऐं हीअ ॿुधायो काथों खां आया हो? रोहड़ी। इनशाला अल्लाह पाक तव्हांखे कामयाबु कंदो। बेस्ट ऑफ लक। शाबाश बेटा शाबाश। बहुत बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए। अल्लाह ताला आपको अपने रहम करम पे रखे। खुदा ताला आपकी खैर करे। बहुत बहुत शुक्रिया। मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा। अदा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो निशान अली सोलंगी। ऐं तव्हां काथों खां आया हो? राणेपुर खां। ऐं तयारी कीअं थी हले? तयारी माशाल्लाह सुठी आहे। छा उमेदु आहे विन करे वेंदा हिते? इंशाल्लाह। ओके बेस्ट ऑफ लक। चल मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे गुम्बज़े खिज़रा दिसा मुझ दिल ठरे मुझ मन ठरे बेकार बेसमर आया कोई समर कोनी अदा हितड़े रखा पियो सिंध में मिठड़े मुहम्मद खां जुदा। वाह वाह सुभान अल्लाह पुट ॾाढी सुहिणी नात पढ़े। गुम्बज़े खज़रा खे ज़ेर न ॾे खे ज़बर ॾे गुम्बज़े खज़रा ॾिसां। शाबाश ॾाढी तुंहिंजी महिरबानी। असांजे प्रोग्राम में तूं आए महिनत कर अल्लाह तोखे कामयाबु कंदो। महिरबानी महिरबानी। बाबा छा हाल आहे? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। नालो मोहम्मद हसन आहे। रात मस्त हुई बबरलो वेठा हूँ। ऐं काथों खां आया हो?
अच्छा बबर लिखाया मुल्क मिठो आ मदनिया जो मूर नथो मुखा विसरे मुल्क मिठो आ अरबिया जो मूर नथो मुखा विसरे। चाचा साईं वॾी महिरबानी दिलि में हुबा उकीरा मदीने हलंदासीं गॾिजी हलंदासीं ठीकु आहे। वॾी महिरबानी प्रोग्राम में आहे ऐं मिठी मुड़सल जी तारीफ़ पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां हर को करे थो। तव्हांजी ड्यूटी सरवर काइनात जे हुज़ूर में अलाह कंदो कामयाब थी वेंदी। तव्हांजो नालो छा आहे? अक्सा अब्दुल ख़ालिक। ऐं काथों खां आया आहियो? पनो अखिल। ऐं ॿुधायो नात में तयारी कीअं थी हले तव्हांजी? ॾाढी सुठी। केतिरो अर्सो थी वियो आहे? 2 साल। ओके बेस्ट ऑफ लक। मदीने जो मुसाफिर मां मुंहिंजी मंज़िल मदीने में मदीने जो मुसाफिर मां मुंहिंजी मंज़िल मदीने में। ठीक है बेटा ठीक है शाबाश माशाल्लाह तमाम तहां मोहब्बत में अक़ीदत में नात ॿुधाई आहे तव्हांजा लख कुर्ब। तव्हां इंतज़ारु कयो असांजे सेकेंड राउंड जो वञिजो न पुटु। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद अमाद मंगे। अच्छा ही ॿुधायो कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे? मां 8th में पढ़ंदो आहियां। ऐं काथों खां आया आहियो? सखर खां। ओके तयारी कीअं थी हले? जी जी माशाल्लाह सुठी तरह। ओके बेस्ट ऑफ लक। ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना जब वक्त नज़र आए आका दीदार अता करना। बहुत शुक्रिया मोहम्मद हमाद। आपको अल्लाह ताला और तौफीक़ात दे आपकी हाज़िरी कबूल फरमाए। आप यहाँ पर आए हमारे खूबसूरत प्रोग्राम में रौनक बख्शी आपने आपका बहुत बहुत शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दी। तव्हांजो नालो छा आहे बाबा? गुलाम नबी जमाली। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? जेकमाबाद खां। घड़ियुनि खे नेठ मिलंदो आराम मदीने में मके में सहर थींदी मके में सहर थींदी ऐं शाम मदीने में अखड़ियुनि खे नेठ मिलंदो आराम मदीने में। माशाल्लाह ॾाढो सुठो हिकिड़ो त तव्हांजो नाम आहे नबीअ जा ग़ुलाम आहियो सो हाज़ुरी तव्हांजी साईं क़बूल थी वई अथव ऐं तव्हां थोरी देरि रुगो इंतज़ारु कयो ॿीहर दिलि चवे थी तव्हांखे ॿुधो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। काथों खां आया वदा? ज़िला कबर शदात कोट गादी। ऐं नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद हुसैन कादरी। अच्छा ही ॿुधायो तयारी कीअं थी हले तव्हांजी नात में? अल्हम्दुलिल्लाह हुज़ूर जो करम आहे जेको हाल आहे गॾु आहियूं। सूह सब तो ते खत्म तुझो कसम कौन तो जहिड़ो ॾिठम तुझो कसम हिक झलक तुझे लखन जा होशियार आलिमन विसरियो इल्म तुझो कसम। सुभान अल्लाह छा नालो तव्हां ॿुधायो? मोहम्मद हुसैन कादरी। मोहम्मद हुसैन साहब तव्हां थोरो इंतज़ारु कयो वेहो वरी इंशाल्लाह तव्हांजी वरी नात ॿुधंदासीं पर तिर्ज़ खां पासो कजो। हा तिर्ज़ ऐं धुन न हुजे पंहिंजे हिसाब सां सुहिणी नात खां वरी यादि करे वठो जल्दी जल्दी। तव्हां हलो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हांजो नालो छा आहे अदा? कबूतर फ़कीर। काथों खां आया आहियो? ठिकराटो तालको पनो अकल। मदीने दे वगरब वारीदो मां वता पे। अवांजी वॾी वॾी महिरबानी जो असांजे प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा में तव्हां तशरीफ़ वठी आया आहियो। अवां इंशाअल्लाह ताला वरी इंतज़ारु कंदो वरी अलाह कंदो इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सिलेक्ट थींदो हिन महिल अवांजी महिरबानी तव्हां वञी सघो था पिया महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अदा तव्हांजो नालो छा आहे? फ़कीर दीन मोहम्मद रिपोर्टर। ऐं काथों खां आया आहियो? ठिकराटे खां। अहिड़ो प्यारो कंहिंखे ईंदो न को ॾींदो अल्लाह ॾींदो नबी नूर जहिड़ो आयो अचण सां अहसान क्याई आयो अचण सां अहसान क्याई घुरी पाण दुआऊं मथे मान क्याई मौला तव्हांजी
हाज़िरी क़बूल फरमाए। तव्हां थोड़ी देरि इंतज़ारु कयो, असां वरी तव्हांखे कॉल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे तव्हांजो? सलीम अहमद मेमण। सलीम ही ॿुधायो काथों खां आया हो? सखर खां शिकार। सखर खां। अच्छा, नात में तयारी कीअं थी हले तव्हांजी? जी अल्हम्दुलिल्लाह सुठी आहे तयारी। को वार रब करीम कॾे बराई दो, पाक दरबार जो दर्शन वरी कराई दो, को वार रब करीम कॾे बराई दो। ॾाढो सुठो पढ़ो था। थोरी अञा महिनत जी ज़रूरत आहे। किथे किथे तव्हांजा सुर थोरा कचा लॻनि था। थोरो जेकॾहिं वधीक इन पासे ध्यानु ॾींदो न, अञा वधीक जॾहिं ॿिए प्रोग्राम में असां वटि ईंदो त आउं सम्झां थो त अञा वधीक सुहिणो ऐं मनमोहणो अंदाज़ हूंदो तव्हांजो। हिन वक़्तु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां खां मोकिलायूं था। थैंक यू भाउ। त तव्हांजो नालो छा आहे? नवीद अहमद। ऐं काथों खां आया हो? मीरपुर माथेले खां। अच्छा, ही ॿुधायो नात में तयारी कीअं थी हले तव्हांजी? सही आहे यानी दार साथ ॾेई वञ जा ॾुखे सफ़र में, जंहिं वक़्तु लाश कांदी पूरण वञनि क़बर में, सरदार साथ ॾेई आई ॾुखी घड़िया, लजपाल अजलड़िया, पेड़ी बुनी खड़िया, बदकार हिन बर में सर। नवीद अहमद तव्हांजा लख कुर्ब। अल्लाह पंचन पाक तव्हांजे आवाज़ में बरकत ॾे, तव्हांजे कम में ऐं मदह मुस्तफ़ा में अव्हांजी हाज़िरी क़बूल पवे। अव्हांजा लख कुर्ब। तव्हांजो नालो छा आहे? अहमद अब्बास जाफ़री। ऐं तव्हां काथों खां आया हो? मां सखर खां आयो आहियां। अच्छा, ही ॿुधायो नात में तयारी कीअं थी हले? इंशाअल्लाह बहितर आहे। बयां अज़मतों न जी कयामा, को लफ्ज़ न है जो लिखामा, बद कलम खाहुन जो शाना, जिंजो आलम ते साना, जिंजे सदके ठयो ही जहाना। माशाल्लाह, ॾाढो सुठो साईं, ॾाढो सुठो। आउं चाहियां थो तव्हां असांजी जेका रमज़ान ट्रांसमिशन आहे न उनजो हिसो थियो। असां पंहिंजी टीम खे गुज़ारिश कंदासीं तव्हां खां नंबर वठी छॾनि ऐं पोइ तव्हां उन प्रोग्राम में असांखे अची करे नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणींदो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हां ही ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? गुलाम रसूल। गुलाम रसूल, तमामु सुठो ऐं प्यारो नालो आहे। ही ॿुधायो नालो केरु रखियो आहे? मुंहिंजो अबू। अबू रखियो आहे। अच्छा, ही ॿुधायो ऐं तव्हां काथों खां आया हो? जैकम्बाग। आया घर आमिना जे, आया घर आमिना जे, आया घर आमिना जे, हज़रत हबीब आया पहले नंबर में तुझा, मुझा नसीब आया, आया घर गुलाम रसूल। माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह साईं तव्हांजो बख़्त बुलंद करे। नबी पाक सुहिणे जे सदके मदह मुस्तफ़ा प्रोग्राम में तव्हां आया आहियो। तव्हांजी हाज़िरी क़बूल पवे। रब साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? सैयद अली नवाज़ शाह। अली नवाज़ शाह। ही ॿुधायो काथों खां आया हो तव्हां? जी मां घोटकी शहर खां आयो आहियां। मिठो नालो मोहम्मद जो वठण सां दिल ठरी थी पए, सलवातूं हुन मथां हर हर पढ़ण सां दिल ठरी थी पए। दिलि असांजी बि ठरी पई आहे। दिलि ठरी पई आहे। पोइ दिलि चवे थी त ॿीहर हिन दिलि खे ठारिजे, तव्हांखे थोरो विहारिजे ऐं उनखां पोइ तव्हांखे ॿुधूं त मदाहे मुस्तफ़ा मदाहे मुस्तफ़ा
तव्हांजो नालो छा आहे? हाफ़िज़ सफ़दर हुसैन। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? जी पन्नू अकिल का। ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी, हिकु चिण गब कान सही सघंदी। सफदर साईं तव्हांजा लख लाइक, माशाल्लाह माशाल्लाह। अंदाज़ असां ॿ टे शयूं नोट पिया कयूं, अंदाज़, आवाज़, लहन, तरीक़ेकार, माइक्रोफोन ऐं ख़ासि करे उहो कॉन्फिडेंस, उहो एतमाद, जेको एतमाद तव्हां खणी आयो, तव्हांजा लख लाइक। ईंदड़ राउंड लाइ तव्हां सिलेक्ट आहियो, तव्हां वेझो वञिजो न। अदा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो ग़ुलाम अब्बास सुल्तानी आहे। ग़ुलाम अब्बास सुल्तानी। ही ॿुधायो तव्हां काथों खां आया आहियो? मां उबावड़ो शहर खां आहियां, तालुको उबावड़ो ज़िला घोटकी। हसीन तव्हां इंतज़ारु कयो। अदा तव्हांजो नालो छा आहे? ज़ुबैर अहमद। ऐं ही ॿुधायो तव्हां काथों खां आया आहियो? रतोदरू खां। यात नज़ीरो कफ़ी नज़रिन मिसले तो न शुद्ध पैदा जाना। माशाल्लाह ज़ुबैर अहमद साईं, अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखी, तव्हांजो आवाज़ सलामत रखी, तव्हांजी हुब मोहब्बत नबी मिठड़े सां इहा क़ाइमु ऐं दाइम रखे। तव्हां इंतज़ारु कयो ईंदड़ राउंड जो, वञिजो न वेहिजो। अदा तव्हांजो नालो छा आहे? हाफ़िज़ अयाज़ अमन। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? हिंगोर जा सिटी खां। ऐं तयारी कीअं पई हले? अल्हम्दुलिल्लाह बहितरीन। नवीर साईं वाह वाह, सम्झी वियासीं, तव्हांजो अंदाज़ निरालो आहे माशाल्लाह। थोरो रुगो इंतज़ारु कयो नवीर साईं, ॿीहर तव्हांखे ॿुधूं था जेकी इंतज़ारु कंदा दोस्त, उन्हनि सां गॾु वरी तव्हांखे बरमे अचे ॾिसबो त पोइ वरी फ़ैसिलो करे सघंदासीं। थैंक यू भाउ नवीद, इंतज़ारु कयो। अदा तव्हांजो नालो छा आहे? कारी सफ़ीउल्लाह पीरज़ादो। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? ठरी मिरवा ज़िला ख़ैरपुर मिरस। सलवात मुस्तफा ते मर्ज़न खां पिणा शिफा, सलवात मुस्तफा ते। माशाल्लाह माशाल्लाह सफ़ीउल्लाह साईं, तव्हांजा लख कुर्ब। अल्लाह साईं तव्हांजे लहन में, तव्हांजे अंदाज़ में, तव्हांजी नियत में, तव्हांजे नसीब में मौला बरकत अता फ़रमाए। बिस्मिल्लाह करे तव्हां इंतज़ारु कयो, असां ॿिए राउंड में तव्हांखे सॾींदासीं, वञिजो न। तव्हांजो नालो छा आहे अदा? उबैदुल्लाह सिंधी। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? पन्नू अकिल खां। ऐं छा उमेद आहे तो विन करे वेंदा? इंशाल्लाह। ओके, ॾिसूं था जजिस छा कमेंट्स था ॾियनि। थैंक यू। खुले बागो जे कर मदीने वञा मां, खुले बागो जे कर मदीने वञा मां, मदीने वञण जी वॾी आस आहे, ज़म पीअण जी वॾी प्यास आहे। ॾाढो सुठो माशाल्लाह। वक़्त खे बि थोरो बचायूं था पाण, ऐं जेकी दोस्त इंतज़ार में आहिनि, जिन खे चयो आहे त इंतज़ारु कयो, उन्हनि सां गॾिजी वरी तव्हांखे ॿुधूं था, पोइ फ़ैसिलो कयूं था
त केरु थो सोभारो थिए अॼु, थोरो इंतज़ारु कजो। थैंक यू भाउ। दादा तव्हांजो नालो छा आहे अब्दुल वहीद बुल्लो कादरी ऐं काथों खां आहियो तव्हां? मां सखर खां आयो आहियां। मुरसल महदारवा मोहम्मद हर दो जहां में सुहनो सालार आ मोहम्मद। भला साहिब, असां जिन आवाज़नि जी ॻोल्हा में आहियूं, सिंध टी वी ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे, मदाह मुस्तफ़ा ऐं जेकी बि सना ख़्वानी कनि था उन्हनि खे पाण ॿुधूं था 2-4 ॾींहंनि खां वठी। सुठा आवाज़ कननि ताईं पहुता आहिनि ऐं उन्हनि आवाज़नि में तव्हांजो आवाज़ बि आहे। थोरी तकलीफ़ तव्हांखे इहा ॾींदासीं, थोरो इंतज़ारु न वधीक कयो, ॿीहर तव्हांखे ॿुधूं था। वॾी महिरबानी। दादा नालो छा आहे तव्हांजो? हाफ़िज़ अब्दुल मजीद अब्बासी, ही ॿुधायो तव्हां काथों खां आया आहियो चूंडके खां आया आहियूं। ऐं तयारी कीअं थी हले? बिल्कुलु अल्लाह जी महिरबानी आहे, सही आहे तयारी। अरब जी धरतीअ ते आ बरसी नूरानी बरसात ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह साईं, लख लाइक हाफ़िज़ साईं। तव्हां महिरबानी करे थोरो इंतज़ारु कयो, असां तव्हांखे वरी था घुरायूं। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। दादा नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद कासिम रज़ा कादरी, ऐं तव्हां काथों खां आया आहियो? दरगाह भरचून शरीफ ॾहर की। ऐं छा उमेदु आहे, तो विन करे वेंदा या न वेंदा? इंशाअल्लाहुल अज़ीज़ उम्मीद आहे। वाह मदीने जा जामा, वाह मदीने जा जामा, खुद खुदा प्यो पड़े, खुद खुदा प्यो पड़े, ओ तो ते सला तो सलाम, वाह मदीने जा जामा, वाह मदीने जा जामा। ग़ुलाम छा नालो तव्हांजो? मोहम्मद कासिम। मोहम्मद कासिम रज़ा साहिब। ऐं थोरी देरि लाइ वेहो, वरी तव्हां खां ॿुधूं था पिया। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अदी तव्हांजो नालो छा आहे? नरगिस। ऐं तव्हां काथों खां आहियो? पन्नू आकिल का। वन तू कूंज मदीने, हर साल चवामन हेल वना, पर कौन कयो तक दीरना। अदी महिरबानी, तव्हांजी महिरबानी। तव्हां थोरो इंतज़ारु कयो, वरी तव्हांखे ॿुधूं था पिया। अदा तव्हांजो नालो छा आहे? अली सरफराज़। अली सरफराज़। ही ॿुधायो तव्हांखे नात ख़्वानी जो शौक़ु कॾहिं खां पैदा थियो? जी मूंखे 7 साल थी विया आहिनि ऐं स्कूल जी लाइफ खां ई स्टार्ट थियो। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? जी मां सखर खां ई आहियां। या नबी मां थो चवंदो रहां, या नबी मां थो चवंदो रहां, नूर चेहरे जा बोसा थो ॾींदो रहे, या नबी सरफराज़ साहब, अवांजी वॾी वॾी महिरबानी जो अवां मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में तशरीफ़ वठी आयो ऐं अल्लाह ताला तव्हां ख़ुशि आबाद रखे। पंहिंजो नंबर ॾेई वञिजो। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद मूसा वारसी नालो आहे मुंहिंजो। ऐं ही ॿुधायो तव्हां काथों खां आया आहियो? मां सखर जो ई आहियां बेसिकली। सरदार नबी मंठार नबी, तुंहिंजो शान शाही कुर्बदार नबी, सरदार नबी मंठार नबी, तुंहिंजो शान शाही कुर्बदार नबी, सरदार नबी। साईं साईं ॾाढो सुठो। ऐं तव्हांखे गौर सां जेकॾहिं ॿुधिजे, सुकून सां जेकॾहिं ॿुधिजे त अञा वधीक तव्हांजा गुण असां परखे सघूं था। थोरो जेके इंतज़ारु कयो। दादा नालो छा आहे तव्हांजो? मुहबुल्ला। ऐं तव्हां काथों खां आया आहियो? मेरान कॉलोनी सखर। ऐं ही ॿुधायो छा उमेदु आहे त विन करे वेंदा? इंशाअल्लाह अल्लाह में उम्मीद आहे। मीरो मदनी सभिन खां भलारो,
जंहिंजी सारह कंदो जगवा सारो जंहिंजी सारह कंदो जगवा सारो मुंहिंजे मदनियनि जो रुतबो आला मुंहिंजे मदनियनि जो रुतबो आला मुंहिंजे मदनियनि जो रुतबो आला ॼण त आयो हो नूरी सितारो ॼण त आयो हो नूरी सितारो जंहिंजी सारह कंदो जगवा सारो जंहिंजी सारह कंदो जगवा सारो। माशाल्लाह मुहिबुल हसन तव्हां निहायत हसीन ऐं अक़ीदत सां नात पढ़ी आहे मौला मंज़ूर फरमाए तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा तव्हांजो नालो छा आहे? इमरान अली शाह। ऐं तव्हां किथां खां आया आहियो? मां खैरपुर साइड खां आहियां। जंहिं माउ जी गोद में मिठीड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊचो जंहिं दाईअ जे घर पहुत कदम वॾी दाई हलीमा जी शोहरत थी वयो फरिश खारिश ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। किबरा जी वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा में तशरीफ़ वठी आयो मां सैयद अहल बैत आयो अव्हां जी महिरबानी अव्हां दुआ बि कयो असांखे ऐं असां बि तव्हांखे दुआ कयूं था अल्लाह ताला तव्हांखे सुठो नात ख़ान बणाए इंशाअल्लाह ताला आईंदा वरी इंशाअल्लाह ताला मां सम्झां थो तव्हां मथे हूंदव। तव्हांजो नालो छा आहे अदा? मोहम्मद मुज़म्मिल शेख। मोहम्मद मुज़म्मिल ही ॿुधायो तव्हां किथां खां आया आहियो? पनवा किल खां। मुंहिंजा दिलबर दोस्त दुलारा महबूब मदीने वारा सरदार मदीने वारा गारे जान छड़ी जुदाई हो रुगो दर्दन दिलड़ी जलाई हाणे गाल वणे न पई काई हो वेठो सूर सां पियो सारा। मोहम्मद मुज़म्मिल साहब अव्हां जी महिरबानी अव्हां असांजे प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा में तशरीफ़ वठी आयो अल्लाह ताला तव्हांखे अञा वधीक इन नात ख़ानी जे हिसाब सां तरक़ी अता फरमाए कोशिशि कयो महिनत कयो अव्हां जी वॾी वॾी थैंक यू वेरी महिरबानी। अदा तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद ताहिर हुसैन। मोहम्मद ताहिरी ॿुधायो तव्हां किथां खां आया आहियो? मां पुराणे सखर खां आहियो आहियां। मौला मदीनो निखा पोइ भली मार लहन जागा खिन जा ओ पानी शरीफ जा पानी शरीफ जा ओ डातर मोखे प्यार पोइ भली मार ओ लहन जागा खिन जा। हुसैन माशाल्लाह ॾाढो सुठो पर तव्हां मथे किथे किथे सुर छॾियो पिया हिन ॻाल्हि जो ध्यानु रखिबो असां तव्हांखे हिकिड़ो चांस था ॾियूं छो जो असांजी कोशिशि आहे त जेतिरो बि थी सघे तव्हां सभिनी जी दिलजोई थिए ऐं इनकरेज थियो तव्हां त हिन घणनि ॻाल्हियुनि जो ध्यानु रखिणो पवंदो नात पाक आहे सलम पर हिन में लहन कीअं आहे अदायगी कीअं आहे जज़्बो कीअं आहे कॉन्फिडेंस कीअं आहे माइक्रोफोन खे कीअं तव्हां इस्तेमालु कयो था इहे सभई शयूं काउंट थियूं थियनि। थोरी देरि में वरी तव्हांखे ॿुधूं था इंतज़ारु कयो थोरो। पुट हिन खां अलावा तव्हांखे घणियूं नातूं यादि आहिनि सिंधी नातूं? जी बाबा 4-5 आहिनि 4-5 ॿियूं बि यादि करे वठंदो। ठीकु आहे। तव्हांजो नालो छा आहे? जी मंसूर अहमद। किथां खां आया आहियो? जगमाबाद खां। अच्छा ही ॿुधायो छा तयारी हले थी नात में? बस तयारी फर्स्ट क्लास आहे इंशाल्लाह। ओ दिल रुबा जे दर जो सदाया कुतो
पियो हुजा साईं जन जे शहर में सुतो माशाल्लाह मंसूर अहमद जमाली साईं इन खां अलावा घणियूं तव्हांखे नातूं यादि आहिनि रुगो मां पुछां पियो सिंधीअ में साईं तक़रीबन 10-15 नात 10-15 आहिनि ठीकु आहे बिस्मिल्लाह तव्हां इंतज़ारु कयो ईंदड़ राउंड लाइ वेझो वञिजो न न तन्हा हस्त जमीना तू खानिश खुदाए मां सना खाने मुहम्मद सुभान अल्लाह सिन टीवी ज़बरदस्त प्रोग्राम तव्हांजे साथ ने समातुन खे सुरू ॾियण वारो प्रोग्राम आहे मुस्तफ़ा खणी अची वियो आहे ऐं तव्हां यको इहो प्रोग्राम ॾिठो पए ऐं असांजो जेको पहिरियों राउंड हुयो उन में तमामु जेकी बि दोस्त शरीक थिया उन्हनि खे ॿुधोसीं ऐं कुझु उन्हनि में अहिड़ा दोस्त हुआ जिन खे वरी ॿुधण जे लाइ दिलि पए चयो त उन्हनि खे असां थोरो इंतज़ारु करायोसीं ऐं इंतज़ार जूं घड़ियूं उन्हनि जूं ख़तमु थी वियूं छो त सेकेंड राउंड आहे असांजो हाणे जेकी असां सिलेक्शन कई आहे उन मां जेका चूंड कई आहे असां पंहिंजनि दोस्तनि जी जिन तमामु घणो सुरीले अंदाज़ में सुहिणे अंदाज़ में मिठे अंदाज़ में पढ़ियो पए ऐं मिठी मुड़सली सना जेतिरी कजे उहा घटि आहे सो उन्हनि दोस्तनि खे जिन खे असां चूंडियो आहे उन्हनि खे वारे वारे सां सलींदासीं टोटल असां जिन दोस्तनि खे चूंडियोसीं पूरे प्रोग्राम मां उन में मज़र साईं मुंहिंजे ख़्याल में 34 माण्हू चूंडियासीं पाण ईअं न साईं सो 34 मां पाण हाणे 6 जो सलाद ठाहींदासीं 6 दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं वरी उन्हनि खे ॿुधंदासीं उन्हनि मां 2 दोस्तनि खे पाण चूंडींदासीं ऐं वरी 4 दोस्तनि खां पाण न चाहींदे बि मोकिलाणी कंदासीं छो त पाण खे टोटल मज़र साईं 10 माण्हू खपनि ईअं न साईं जी बाबा सो 6 छोकिरनि खे 6 दोस्तनि खे जेकॾहिं तव्हां सॾे वठंदव त उहे स्टेज ते अची वेंदा ऐं असां उन्हनि खे वरी ॿुधंदासीं मां गुज़ारिश कंदुसि जेके असांजा दोस्त जिन खे असां मुंतख़िब कयो आहे उन्हनि में आहिनि इमरान अली अब्बासी अदी शाइस्ता अब्बासी अदी शमदम मोहम्मद वसीम मुहर्रम अली ऐं नवाब अली चाचड़ इन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे स्टेज ते अचनि ऐं इहा गॾोगॾु हिकिड़ी ॿी गुज़ारिश मां कंदो हलां त असां इन्हनि दोस्तनि खां इहे जेके मुंतख़िब थिया आहिनि तव्हांखे सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे तमामु सुठे अंदाज़ में पंहिंजे पाण खे मल्हाईंदा ऐं हिकिड़ो थल बाबा करिणो आहे सभिनी खां अवल गुज़ारिश कबी इमरान अली अब्बास साहिब सां त अव्हां हिकिड़ो थल ॿुधायो बिस्मिल्लाह साईं पंहिंजे दर ते सदे आराम ॾिजा का पंहिंजे दामन में लिकाए ठीक है इमरान जी ठीक है बाबा ठीक है समझी वियासीं ठीक है बिस्मिल्लाह जी मज़र साईं इमरान अली अब्बास साईं खां पोइ आहे अदी शाइस्ता अब्बासी जी बाबा अदी शाइस्ता कीअं पियो लॻे बाबा ख़ौफ़ त न आहे ढिज त न आहे बिल्कुलु रिलैक्स थी करे आराम सां सभु पंहिंजा आहिनि मदह मौला आहे मदह मुस्तफ़ा आहे शल क़बूल पवे बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह आशिक खुदा खुदे रहमान थियो तमाम हसीन अंदाज़ निहायत हुब सां शल मौला क़बूल फरमाए इमरान अब्बास खां पोइ अदी शाइस्ता अब्बासी हुई हुन खां पोइ हाणे गुज़ारिश कबी मोहम्मद वसीम खे मोहम्मद वसीम मदीने जो मीर मिठो आहे पुछो तन खां जन ॾिठो आहे मदीने जो मीर मिठो आहे पुछो तन खां जन ॾिठो आहे ठीक आहे साईं मज़र साईं ॿियो केरु आहे इन्हनि खां पोइ मुहर्रम अली साईं एॾो त बुलंद शान में ख़ातून जो बाबो आहे एॾो त बुलंद शान में ख़ातून जो बाबो आहे अल्लाह जो महबूब आहे अल्लाह जो महबूब आहे काबे जो ई काबो आहे काबे जो ई काबो आहे एॾो
त बुलंद शान में खातून जो बाबो एडो त बुलंद शान में खातून जो बाबो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह 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 महरबानी साईं तव्हांजा लख कुर्ब तमामु ख़ुदा ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे महरबानी साईं खां पोइ हाणे असां नंबर था ॾियूं नवाब अली चाचड़ साईं खे बाबा बिस्मिल्लाह तुंहिंजो शान वा शाही प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा तुंहिंजो शान वा शाही प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा तोखे ताज मिलियो रब ॾाज ॾिनो क़ुरान जा टी हसी पारा तुंहिंजो शान वा शाही प्यारा मुंहिंजा मुहब सुभान अल्लाह साईं ॾाढो सुठो ऐं असांजी अधी आख़िरी जेका छहनि मां हिन वक़्तु स्टेज ते आहे मज़र साईं नाम छा आहे भेण जो बाबा ही चाचड़ साहब खां नवाब अली चाचड़ भाउ खां पोइ आहे अधी असांजी शबनम जी अल्लाह करे असांखे नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो ऐं पाण बि फैज़याब थियो असांखे बि फैज़याब कयो जी भेण बजल वन वारा ओ वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा सद बार वञ मां सद अदी हिकिड़ो मिनट अदी असीं तव्हांखे ॿुधायूं था भेण एडो त बुलंद शान में खातून जो बाबो एडो त बुलंद शान में खातून जो बाबो अल्लाह जो महबूब अल्लाह जो महबूब काबे जो ही काबो काबे जो ही काबो एडो त बुलंद शान में खातून जो बाबो चवंदो जेकॾहिं इहा लिस्ट मूंखे ॾियो तव्हां तरतीब सां उन्हनि दोस्तनि खे वॾी महिरबानी वज़र साईं वॾी महिरबानी सो आहे त ॾाढो ॾुखियो कमु आहे हिन वक़्तु दिलि बि तव्हां सभिनी जी धड़कंदी हूंदी ऐं तव्हां सोचींदा हूंदो त मज़र साईं मूंखे चूंडियो आहे मखणे साईं मूंखे चूंडियो हूंदो इरशाद मूंखे चूंडियो हूंदो ॾाढो ॾुखियो मामिलो थींदो आहे अहिड़े मरहले में कॾहिं कॾहिं अखियुनि में ॻोढ़ा बि तरी ईंदा आहिनि जॾहिं मोकिलाइबो आहे पर हिमत न हारिजे इनशाला वरी नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में तव्हां ऐं असांजी सुहिणी मुलाक़ात थींदी सो असीं सभ खां पहिरियां त मोकिलाईंदासीं इमरान अली अब्बास खां तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो थैंक यू आहे ऐं उनखां पोइ वरी असीं मोकिलायूं था मोहरम अली साहिब खां बि साईं तव्हांजा बि लख थोरा ॾाढो सुहिणो पढ़ो था सची ॻाल्हि इहा आहे पर हाणे छा आहे त आवाज़ ते आवाज़ पियो आहे सेर ते सवा सेर आहे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम जो नंबर ऐं असां कंहिं बि दोस्त खे जे तव्हां उनखे गुज़ारिश था कयूं त हुते वञी साम्हूं वेहनि त हुन में का न का ॻाल्हि ज़रूरी हूंदी अगरि महरम अली अब्बासी जो जेको मथियो मिसरो हो हुन में ख़राश आई हुई पाण सम्झनि था नात ख़ान आहिनि प्रोफेशनल आहिनि त इहा ॻाल्हि माना इहा पाण मां महसूसु करे था सघो त हुन में का न का ॻाल्हि ज़रूरी छो जो साईं मखणो साईं जेको आहे हू बाक़ाइदा हुनजी सॼी ज़िंदगी हिन कम खे मौलूद मुस्तफ़ा खे ॾिनी आहे त हुनजा जेके रमूज़ आहिनि जेके बि रमज़ूं आहिनि उन सभिनी खे सम्झनि था मां राग जे हिसाब सां लहन जे हिसाब सां ऐं जेका मौसीक़ियत आहे छो जो मौसीक़ियत हर शइ में आहे बिल्कुलु सही था मौसीक़ियत खां अलावा इहा काइनात ई अधूरी आहे सही था चओ त इहा जेका मौसीक़ियत जो जेका ॻाल्हि आहे उन में असां तमामु घणी उन्हनि में रखूं पिया नज़र तमामु कड़ी नज़र रखूं पिया हिन हिसाब में पोइ इहे शयूं थियनि पियूं सो मज़र साईं ऐं मखणे साईं जी हतमी राय सां सो मोहरम अली साहिब खां मोकिलायोसीं ऐं मोकिलाणी उहा बि ॾाढी ॾुखी थींदी आहे जीअं मां पहिरियों ई चई चुको आहियां ऐं नवाब अली चाचड़ साहिबु तव्हांजी बि हिन वक़्तु दिलि धड़कंदी हूंदी तव्हां बि वञण वारो आहियां सो नवाब अली साहिबु तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो पर तव्हां हिन वक़्तु कामयाबु थी विया आहियो वसीम साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां बि वञी सघो था थैंक यू ऐं बाक़ी हिकिड़ी जेका अदी आहे असांजी शाइस्ता उनजे बारे में पाण कुझु सोचियोसीं पिए त उहो बि तव्हां ॿुधाए छॾियो मां ॿुधायां जी जी ॿुधायो जी बिस्मिल्लाह अदड़ी जेका असांजी शाइस्ता आहे बाबा ही तव्हां ज़हन में रखिजो ॻाल्हि असां वटि हींअर आहिनि 2 कार्ड छहनि कार्ड जेके पार्टिसिपेंट्स आहिनि उन्हनि ते 2 कार्ड्स आहिनि 2 कार्ड जेके आहिनि उहे असां हथवीं जेका राय आहे हिकिड़ी मुतफ़िक़ आहे उन में अदी शबनम खे असां सिलेक्ट कयो आहे साईं नवाब साईं खे कयो आहे अव्हांखे असां वेटिंग लिस्ट पे रखूं पिया अव्हां इंतज़ारु कजो छो जो इहो सॼो प्रोग्राम थी वठे त असां ॾिसी था वठूं असां जेके असांजा दोस्त आहिनि जेका मैनेजमेंट कमेटी आहे उनखे गुज़ारिश कई आहे त महिरबानी करे असांजा जेके कार्ड्स आहिनि 10 उन्हनि मां महिरबानी करे कुझु वधाइनि जे उहे वधाइनि था त
त पोइ असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं। अदीश ऐं तेसि ताईं तव्हां महिरबानी करे साम्हूं वेहो ऐं थोरो इंतज़ारु कयो। ठीकु आहे बाबा, महिरबानी। मदह मुस्तफ़ा जे हिन बाबरकत ऐं पाक प्रोग्राम जे तवसुस सां मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदो हलंदुसि त हिन प्रोग्राम जी महिरबानीअ सां, हिन प्रोग्राम जे करे ऐं हिन प्रोग्राम जे ज़रिए असांजी गॾोगॾु इहा बि कोशिशि ऐं ख़्वाहिश आहे त सिंध जो जेको असुलु मौलूदी रंग आहे, नातिया रंग आहे ऐं निज सकाफ़ती रंग आहे, हुनखे बरक़रार रखियो वञे, उनजी संभाल कई वञे, उनखे बचायो वञे ऐं उनखे अॻिते खणी अचूं। इन करे असां इहा गुज़ारिश कंदा पिया हलूं मुसलसल त इहे कटुनि ते ऐं धुनुनि ते जेके नातूं आहिनि उहे अक़ीदत सां त माण्हू चई था वञनि, पर कोशिशि इहा कजे त इहे न हुजनि त बहितर आहे। सिंध जो पंहिंजो हिकिड़ो हसीन क़िस्म जो अंदाज़ आहे ऐं बाक़ाइदा अंदाज़ आहे, जंहिंमें असांजो क्लासिकल शामिलु आहे, जंहिंमें असांजो नीम क्लासिकल शामिलु आहे ऐं बाक़ाइदा उहे रागनि ते, शाह साईं जो सॼो सॼो रिसालो सुरनि ते आहे, रागनि ते आहे। मन इहे शयूं असांजियूं आहिनि ऐं उनजी मालिकी असांखे ई करणी आहे। सो जेकी हिन 6 ॼणनि मां जेकी सोभारा थिया आहिनि मदर साईं, पाण उन्हनि खे हिकिड़ो यादगार, जीअं खणी अचूं त हिकिड़ो यादगार सर्टिफिकेट बि ॾींदासीं जी, जेको उन्हनि जी ज़िंदगीअ में जॾहिं बि असांखे यादि कंदा, हिन महफ़िल खे यादि कंदा ऐं सर्टिफिकेट ॾिसंदा त के पुराणियूं ऐं यादगार यादूं, सुहिणियूं यादूं उन्हनि खे ज़रूरु सताईंदियूं। सो हिन प्रोग्राम में बाक़ाइदगीअ सां हिसो बणिजण जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत कार्ड आहे, बल्कि हिकिड़ो ख़ूबसूरत सर्टिफिकेट आहे SN TV तरफ़ां, जेको हिन वक़्तु सभ खां पहिरियां नवाब अली चाचड़ साहिब खे असां उनखे हवाले कंदासीं, उनजे हवाले कंदासीं। सो नवाब अली चाचड़ साहिबु तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। साईं तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि ऐं अलाह साईं अव्हांजी हिमत हौसले खे अञा मज़बूत रखे। आईंदा मुक़ाबिलो जेको आहे तमामु टफ आहे, ख़तरनाक आहे ऐं औखो आहे, त हुन में अञा वधीक कोशिशि कंदा। तुंहिंजो शान व शाही प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा, तुंहिंजो शान व शाही प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा, तोखे ताज मिलियो रब ताज ॾिनो क़ुरान जती हसी पारा। मदाहे मुस्तफ़ा मदाहे मुस्तफ़ा। मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जे हिन ख़ासि प्रोग्राम में अव्हां आहियो असां सां शामिल हाल। अलाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे। अव्हां पैटर्न जी अव्हांखे सॼी ख़बर आहे त असां कंहिं रीति इन इहो कॉम्पिटिशन कंदासीं। अव्हां 6 ॼणा आहियो, 6 मां असां 2 ॼणनि खे असां सिलेक्ट कंदासीं ऐं उन्हनि खे कार्ड मिलंदा। जेके कार्ड आहिनि उहे आउट ऑफ 30 हूंदा। अव्हां 30 ॼणा जेके हूंदा सॼे सिंध मां, 10 हैदराबाद मां, 10 नवाबशाह मां ऐं 10 सखर मां, त इहे 30 नाला आहिनि। उन्हनि मां अव्हां ख़ुशनसीब जेके हूंदा उन्हनि खे 2 कार्ड एवॉर्ड थींदा। बिस्मिल्लाह था कयूं। अव्हांखे हिकिड़ो थल ॿुधाइणो आहे, हिकिड़ो थल नात पाक जो, ऐं उन में असां इहो फ़ैसिलो कंदासीं त अव्हां में हौसलो केतिरो आहे, अव्हांजो लहन कीअं आहे, अंदाज़ कीअं आहे। जंहिं अक़ीदत सां अव्हां पढ़ंदा उनखे बि असां कोशिशि कंदासीं त हुनखे शामिल हाल रखूं। मदीने जो मुसाफिर मां मुंहिंजी मंज़िल मदीने में, मोहम्मद जे ग़ुलामन सां थिया शामिल मदीने। सरप्राइज़ आहे, थोरी देरि खां पोइ ख़बर पइजी वेंदी। जी साईं, मदर साईं ॿियो कंहिंखे था पढ़ायो? ॿियो असांजो हामिद अली, साईं हामिद अली। बागते थो वञा गुल गुलाबी वठण, बागते थो वञा गुल गुलाबी वठण, मां पंहिंजे यार जे हार जे वास्ते दुआ कयो फूल ताज़ा फुलारिया हुजनि, सभु सजायासीं घर जे वास्ते। महिरबानी लख कुर्ब। दाऊद अहमद सहते साहिब खे जी, हामिद अली खां पोइ हाणे दाऊद अहमद सहते खे गुज़ारिश आहे। जी बाबा। जी बिस्मिल्लाह।
या मोहम्मद मुस्तफ़ा या मोहम्मद मुस्तफ़ा बेसहारन जा सहारा ओ सोना सायरो देवारा मेटे दफ्तर मुंहिंजा कारा या मोहम्मद मुस्तफ़ा या मोहम्मद मुस्तफ़ा। वॾी महिरबानी लख लाइक। मोहम्मद दाऊद सहते खां पोइ हाणे अॼु तनवीर अहमद चना साईं खे अर्ज़ु कबो मदह मुस्तफ़ा में नात सरा थिया आहिनि। बिस्मिल्लाह साईं तनवीर अहमद चना। ऐ दिल एॾो तड़प न रोई इंशाअल्लाह 12 महीने सागे महीने मोटी हलबो मदीने अल्लाह मोटी हलबो मदीने। तनवीर अहमद चना खां पोइ हाणे गुज़ारिश कंदासीं फ़कीर वाहिद बख्श साहिब खे। फ़कीर वाहिद बख्श साईं खे। बिस्मिल्लाह वाहिद बख्श साईं बिस्मिल्लाह। मीर मदीने वारा तुंहिंजो शान शरीयत ज़िंदाबाद मीर मदीने वारा तुंहिंजो शान शरीयत ज़िंदाबाद ॿियो न पैगंबर पैदा थींदो ख़त्म नबूवत ज़िंदाबाद मीर मदीने जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महिरबानी साईं महिरबानी फ़कीर वाहिद साईं तव्हांखे ॿुधी करे हिकिड़ो पुराणो ज़मानो बि यादि अचे थो ऐं इहे आवाज़ जेके अॼुकल्ह ॿुधण जे लाइ नथा मिलनि तव्हांजो अंदाज़ सभिनी खां निरालो आहे। नालो फ़कीर वाहिद बख्श आहे। ठीकु जी 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 बिस्मिल्लाह। वरी तव्हां सां ॻाल्हायूं था साईं मोहम्मद अरसलान अली रहे थो। आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ना है ताकत मुँह में माली सिघोवरिया रसूल अल्लाह पुकारा था पुनल तो खे खणी हथड़ा मदीने रे बधी बाहूं करादा हूँ तुझे दरिया रसूल अल्लाह। माशाअल्लाह 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 अली ॾाढो सुठो पढ़ी थो अदा निहायत अक़ीदत सां एहतराम सां ऐं हिकिड़े हुन सां पैथास सां पढ़ियो अथव आराम सां तहमुल सां छो जो नात जो पंहिंजो अंसर आहे हुन में तहमुल तमामु ज़रूरी आहे। सभिनी सुठो पढ़ियो आहे ऐं सभई सिर्फ़ु 2 मिंट असांखे ॾींदा असां पाण में सलाह करे वठंदासीं तव्हांखे नतीजो ॿुधायूं। मदीने जो मुसाफिर मुझी मंजिल मदीने में मोहम्मद जे गुलाम सा थिया शामिल मदीने। सो माशाअल्लाह इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं सभई चेहरनि ते मुर्क सजायूं बीठा आहिनि असांजे साम्हूं ऐं अलाह कंदो इहा मुर्क तव्हांजे चेहरनि ते सदाईं सलामत रहंदी छो त मिठी मुड़ुस जी सलाह कयो था न त चेहरे में नूरानियत पाण ई अची थी वञे। सो असां टिनी दोस्तनि पाण में जेका सलाह कई आहे टिनी जजनि जेका सलाह कई आहे ऐं उहा हथमी जेका राय टिनी जी ऐं टिनी जा ज़हन सची ॻाल्हि आहे त हीअ जॾहिं असां प्रोग्राम कयूं पिया त असां टई अलॻि अलॻि दिलनि में सोचूं था टई अलॻि अलॻि ज़हन रखूं था पर जॾहिं पाण में ॻाल्हायूं था त टिनी जो ख़्यालु हिकिड़ो ई बीहे थो। मोहम्मद अरसलान ॾाढो सुठो पढ़ी थो अदा बहितरीनु पढ़ी थो थोरी ॿोली जेकॾहिं पंहिंजी दुरुस्त कंदे त अञा वधीक सुहिणो ऐं तोखे दिलि न पई चए त असां मिस कयूं पर वरी ॿिया जेकी दोस्त आहिनि जॾहिं मुक़ाबिलो थींदो आहे त पोइ कंहिं न कंहिंखे विञाइणो पइजी वेंदो आहे।
सो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो तव्हां खां मोकिलायूं था उन खां पोइ हामिद अली साहिबु हामिद अली साईं माशाल्लाह तव्हांजो बि अंदाज़ पंहिंजो निरालो आहे ऐं तव्हांजो जेको आवाज़ु आहे उहो बि वरी मुनफ़रिद आहे ॿियनि खां पर जीअं मां पहिरियां ॻाल्हि करे चुको आहियां त सभिनी खे जेकॾहिं सिलेक्ट कंदासीं सभिनी खे चूंडींदासीं त पोइ वरी कमु कीअं हलंदो सो इन जे करे तव्हां खां बि हिन वक़्तु हिन लम्हे असीं मोकिलायूं था वॾी महिरबानी तव्हांजी बि सो साईं कंहिंखां मोकिलाईंदा दाऊद अहमद सैतो साहिबु दाऊद साईं सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां बि ॾाढो सुठो पढ़ो था इन ॻाल्हि में को बि शक न आहे तव्हां बि पंहिंजे अंदाज़ सां तमामु घणो सुहिणो निभाउ कयो था पर मजबूरी आहे इहा त जॾहिं वरी ॿिया आवाज़ ॿुधूं था त पोइ वरी फ़ैसिलो करणु ॾाढो ॾुखियो थी थो पए सो बहरहाल दाऊद अहमद सैता साहिबु मोकिलाइणी कहिड़ी सदाईं गॾु सो फ़क़ीर वाहिद बख़्श साहिबु तव्हां खां भला मोकिलायूं छा कयूं न मोकिलायूं 2 मिंट कचहरी कयूं हा तव्हांखे असां सिलेक्ट था कयूं सर्टिफिकेट था ॾियूं छा यादि कंदो जी बिस्मिल्लाह सो तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजे सो तव्हांखे सर्टिफिकेट ॾियण खां पहिरियां वरी असां तनवीर साहिब सां कुझु कचहरी कयूं तनवीर साईं जीअं खिलो था जीअं मुर्को था ऐं जीअं तव्हां आया हुजे जज़्बे सां ईअं ई प्रोग्रामनि में शामिलु थींदा रहो तव्हांजी मुर्क कॾहिं मेरी न थिए तमामु घणियूं नेक तमनाऊं नेक ख़्वाहिशूं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु वञनि पियूं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां वञी सघो था थैंक यू भाउ अदी अक्सा अब्दुल ख़ालिक तव्हांखे मुबारक हुजे फ़क़ीर वाहिद बख़्श साईं खे साईं बाबा तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि हीउ जेको सर्टिफिकेट तव्हांखे ॾियण वारा आहियूं इहो बि सांढे रखिजो सिंध टीवी जो सर्टिफिकेट आहे ऐं मौला तव्हांखे उअं ई नवाज़ियो आहे ॾाढो सुठो आवाज़ु आहे तव्हांजो हिकिड़ो सर्टिफिकेट त आख़िरत जो तव्हांखे मिली चुको आहे जेका नेकी कमायो था हिकिड़ो दुनियावी सर्टिफिकेट बि तव्हांजे घर में हुजे सो मखणे फ़क़ीर साईं ऐं मज़र साईं बि सर्टिफिकेट ते सही करे छॾी आहे मूं बि करे छॾी आहे पोइ देरि छा जी आहे साईं सर्टिफिकेट जेकी खटींदड़ आहिनि जेकी सोभ माणींदड़ मदीने वारा तुंहिंजो शान शरीयत ज़िंदहबाद मीर मदीने वारा तुंहिंजो शान शरीयत ज़िंदहबाद ॿियो न पैगंबर पैदा थींदो ख़त्म नबूवत मदीने जो मुसाफिर मुझी मंजिल मदीने में ॿिया जेके असांजा 6 दोस्त आहिनि जेके सिलेक्ट थिया आहिनि हिन राउंड लाइ ॿिए राउंड लाइ उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि उन्हनि में शामिल आहिनि मोहम्मद हुसैन कादरी सैयद अली नवाज़ शाह जीलानी फ़क़ीर ग़ुलाम नबी जमाली साहब सफ़दर हुसैन इंढड़ भा ज़ुबैर अहमद साहब ग़ुलाम अब्बास सुल्तानी 6 दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां असां भली कार था चऊं थोरो पोइ ते हटी वञूं छो जो कैमरा अव्हांखे ॾिसे पई तव्हां सभिनी खे मुबारक हुजे छो त सिलेक्शन ई वॾी ॻाल्हि आहे नॉमिनेट थियण ई वॾी ॻाल्हि आहे तव्हां नॉमिनेट थिया आहियो तव्हां हिते अची विया आहियो इहा ई वॾी ॻाल्हि आहे वॾी महिरबानी तव्हांजी सो सभ खां पहिरियां फ़क़ीर जमाली साहिबु आहियो न तव्हां साईं ग़ुलाम नबी जमाली साहिबु उन वटि माइक आहे साईं उन वटि माइक आहे त पोइ बिस्मिल्लाह साईं वटि माइक आहे त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह खुदा हे मोहम्मद जो मोहम्मद जी खुदाइया खुदा हे मोहम्मद जो मोहम्मद जी खुदाइया ज़मीन आसमां ताईं मोहम्मद जी रसाइया खुदा हे मोहम्मद जो मोहम्मद तव्हांजो ऐं माशाल्लाह तव्हां जंहिं तरीक़े सां सनाख़्वानी कयो था मुनफ़रिद आहे थोरो सो जी साईं मदर साईं ॿियो कंहिंखे था ॿुधो बिस्मिल्लाह मोहम्मद हुसैन कादरी साईं खे गुज़ारिश आहे दर पिन्या पर वहाँ जे आसरे वहाँ जे आसरे या रसूल
हसीन अल्लाह साईं अवां खे अजर अज़ीम ॾे मोहम्मद हुसैन कादरी साईं मोहम्मद हुसैन कादरी साईं खां पोइ हाणे सैयद अली नवाज़ शाह साईं खे गुज़ारिश आहे दिली महिरबानी करे मदह मुस्तफ़ा जे ख़ासि प्रोग्राम में मदह सराई कनि सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहेड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहेड़ो नबी आयो मुझो सुहेड़ो नबी आयो मुझो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला नूरे मुजस्सम सरवर आलम सचो। जी साईं ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह साईं सुभान अल्लाह शाह साहब जी बदर साईं हाणे साईं खां पोइ साईं अली नवाज़ शाह साईं खां पोइ गुज़ारिश कबी ज़ुबैर अहमद साईं खे त मौला जे ॾिने मां मदह मुस्तफ़ा जे ख़ासि प्रोग्राम में मदह मौला जी ज़ुबैर साईं जी ज़ुबैर साईं अहिड़ी दिल सां दुआ करे मिठड़ी अम्मा अहिड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अम्मा छल मुल्क मदीने जूं घिटियूं घुमा अहिड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अम्मा अहिड़ी दिल सां दुआ कर मोहतरम ग़ुलाम अब्बास सुल्तानी साईं खे अर्ज़ आहे त मदह मौला में मदह सराई कनि जी बाबा बिस्मिल्लाह हुजूर दी दुआ सारे जग खे पियो वंड वंडी दुआ कुरी ॾिस तो या रसूल अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ग़ुलाम अब्बास सुल्तानी साईं खां पोइ हाणे असांजो हिकिड़ो दोस्त वञी बचियो आहे जंहिंजो नालो मुंहिंजे ख़्याल में आहे सफ़दर हुसैन इंढड़ सफ़दर साईं ख़ुशि आहियो कहिड़े शहर मां आया आहियो पने आकिल मां ॿियो छा कंदा आहियो बस सरकार जी सनाख़वानी बिस्मिल्लाह मां तव्हां सां ॻाल्हाइण करे पियो छो त थोरो रिलैक्स थी कमु कंदो त उहो बहितर हूंदो आहे ईअं न हुजे त सख़्ती जेका सही न आहे ऐं छो जो तव्हांजो कॉम्पिटिशन आहे तव्हां ज़ाहिर सख़्ती महसूसु कंदा पर असांजो कमु आहे जो असां अव्हांखे रिलैक्स कयूं बिस्मिल्लाह हो मदीने जो मीरो मिठो आहे पुछो तन खां जने ॾिठो आहे पुछो तन खां जने ॾिठो आहे मदीने जो मीरो मिठो आहे पुछो तन खां जने ॾिठो आहे माशाल्लाह माशाल्लाह ॿिनि मिंटनि जी रुगो असांखे इजाज़त ॾियो तव्हांखे का ख़ुशख़बरी ॿुधायूं था हो मदीने जो मीरो मिठो आहे पुछो तन खां जने ॾिठो आहे पुछो तन खां जने ॾिठो आहे मदीने जो मीरो मिठो आहे मदाहे मुस्तफ़ा मदाहे मुस्तफ़ा सो साईं सभु ठीकु ठाक आहियो न वरी तव्हां खां पुछा करणु लाज़मी आहे साईं वग़ैरह महिरबानी आहे न राज़ी पाज़ी न जेकॾहिं इजाज़त ॾियूं तव्हांखे अॻ में तव्हां सां थधि सीने ॻाल्हाए थो इरशाद साहिब त जीअं को नाराज़ न थियो वञे बि भउ करे थो आहे बरोबरु पर भउ थिएसि थो पियो हा वाह वाह साईं वाह इहो ई चवंदा न साईं असुली जेका सुञाणप आहे न माण्हूअ जी इहा वाह वाह वारी आहे रंज न थिजे कॾहिं कॾहिं वरी अलाह साईं वरी किथे ॿिए हंधि को अहिड़ो मौक़ो ॾींदो आहे जंहिंजो को नेमुल बदल न हूंदो आहे सो सभ खां पहिरियों साईं तव्हां खां वाह वाह कंदासीं वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो फ़क़ीर ग़ुलाम नबी जमाली साहिबु लख थोरा तव्हांजा साईं थैंक यू सो मच ऐं उनखां पोइ साईं अली नवाज़ शाह जीलानी साहिबु अखियुनि में लुड़क तरी आया आहिनि सफ़ा सफ़ा पकी ॻाल्हि आहे दिलि जाए कयूं मोकिलायूं
ईअं वॾी महिरबानी तव्हांजी लख तोरा सर लख तोरा ऐं साईं ज़ुबैर अहमद साहिबु ज़ुबैर साईं तव्हां खां मोकिलायूं त बि फ़र्क़ु न पवंदो तव्हांखे ईअं न मूंखे लॻे थो छो तव्हां रिलैक्स आहियो तव्हां ॾाढा ईअं पंहिंजी धुन में आहियो पंहिंजी दुनिया में आहियो तव्हांजो हिते ख़्यालु ई न आहे तव्हांखे ख़बर ई न आहे मां किथे आहियां ईअं न वॾी महिरबानी ज़ुबैर साईं तव्हांजी मौला तव्हांखे आबाद कंदो बाक़ी बचा साईं 3 ॿ त हिन मां पका आहियो जेकी सिलेक्ट थी विया आहियो हाणे हिकिड़ो माण्हू सोचे त अलाए केरु हूंदो उहो छा थो लॻे सुल्तानी साहिबु तव्हां हूंदो सुल्तानी साहिबु दिलि चवे त कोन पई पर मुक़ाबिलो आहे त पोइ साईं किथे न किथे कंहिंखे वञिणो पवंदो आहे सो वॾी महिरबानी तव्हांजी बि सुल्तानी साहिबु तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ग़ुलाम अब्बास सुल्तानी साहिबु तव्हांखे वरी कॾहिं कंहिं ॿिए मौक़े ते ज़रूरु ॿुधबो लख थोरा तव्हांजा ऐं साईं बाक़ी बचा 2 यकीन तव्हां सम्झी विया हूंदो सो तव्हांखे लख मुबारकूं साईं इंदड़ साहिबु सफ़दर हुसैन इंदड़ साहिबु लख थोरा तव्हांजा तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो बि थिया आहियो मुबारकूं सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजी अमड़ खे फैमिली खे ॿुधाए छॾियो तव्हां 3 माण्हुनि मां सिलेक्ट थी विया आहियो 1 तारीख़ ते हिते ई तव्हां सां वरी जेकी सखर ई हैदराबाद ऐं नवाबशाह जा नौजवान आहिनि उन्हनि जो मुक़ाबिलो थींदो ऐं मोहम्मद हुसैन कादरी साहिबु तव्हांखे वॾी मुबारक हुजे पंहिंजे वालदेन खे वञी इहा ख़ुशख़बरी ॿुधाइजो तव्हां सिलेक्ट थी वियो आहियां हाणे थींदो मुक़ाबिलो तव्हां सभिनी जो गॾियल जेकी सखर हैदराबाद ऐं नवाबशाह जा नौजवान पाण में मुक़ाबिलो कंदा 1 तारीख़ ते तव्हांखे असां वटि वरी पहुचणो आहे तव्हां ॿिन्ही खे तमामु घणी मुबारक हुजे जो तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहियो हिकिड़ो ज़बरदस्त यादगार सर्टिफिकेट तव्हांखे ॾींदासीं जेको तव्हां सां गॾु हूंदो हयाती बख़ैर जॾहिं बि उनखे तव्हां ॾिसंदो तव्हांखे सिंध टीवी ऐं सिंध टीवी जो प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा सदाईं यादि रहंदो तव्हांखे तमामु घणी वाधाई मुबारक छा चऊं साईं लख थोरा तव्हांखे सर्टिफिकेट ॾियूं था दर पिन्या पर सुबराल आख़िरी मरहले में मज़र साईं पाण दाख़िल थियण वारा आहियूं ऐं वरी पाण 8 ॼणनि खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि पाण वटि ऐं उन्हनि मां 2 ॼणनि जी पाण खे चूंड करणी आहे 6 ॼणा पाण चूंडे चुका आहियूं बाक़ी पाण खे 4 ॼणा चूंडणा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिंजो आवाज़ ऐं अंदाज़ तव्हांखे वधीक निरालो लॻे थो त अख़्तियार मुअज़्ज़िज़ जजनि वटि महफ़ूज़ आहिनि त उहे हिकु अधु सर्टिफिकेट वधीक बि ॾेई सघनि था सुबराल हाफ़िज़ अयाज़ अहमद खे गुज़ारिश कयूं था त उहे स्टेज ते अचे इन सां गॾोगॾु सफ़ीला साहिब खे गुज़ारिश आहे त उहो बि अचे फ़क़ीर शहबाज़ ॾिनो अदा तव्हां बि हलिया अचो अब्दुल्ला सिंधी साहिब साईं वेझा अचो अब्दुल्ला सिंधी साहिब खां पोइ अब्दुल वहीद बुल्लो साहिब हाफ़िज़ अब्दुल मजीद साहिब मोहम्मद कासिम रज़ा कादरी साहिब ऐं नरगिस समेजो अदी असांजी भेण सो तव्हां सभई स्टेज ते अचो तव्हां सभिनी खे सभ खां पहिरियां त मुबारक हुजे जो तव्हां इन राउंड जे लाइ सिलेक्ट थिया आहियो जी बिस्मिल्लाह जी बिल्कुलु जी हाफ़िज़ साईं ख़ुशि आहियो ख़ैर तबियतूं ठीकु आहिनि अल्हम्दुलिल्लाह मिठे मीर मुरसल जो नालो वठो ऐं हिन इबादत में असांखे बि शामिल कयो बिस्मिल्लाह हिकिड़ो थल बाबा पढ़बो अवां ॾिसी चुका आहियो असांजो सॼो पैटर्न हिकिड़े थल में ख़बर पवे त अवां कीअं आहियो ज़िकीर रजिया महफ़िल ओ सरदार हितने ईंदो सब ढोल भरबा खाली सखादार हितने ईंदो ये ज़िकीर रजिया महफ़िल लख लाइक अवांजा बिस्मिल्लाह सो हींअर सफ़ीला साहिब खे गुज़ारिश कयूं था त नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ हयाती बेबका दुनिया मां खुटंदी थी वञे हीअ आस रहंदी थी वञे हीअ हयाती बेबका दुनिया मां खुटंदी थी वञे हीअ आस रहंदी थी वञे दिल मदीने खे ॾिसण लाइ दिल मदीने खे ॾिसण लाइ रोज़ जुरंदी थी वञे हीअ आस रहंदी थी वञे आस रहंदी थी वञे या ख़ुदा मुंहिंजो मदीने ॾे वञण नाहे लिखियल या ख़ुदा
लिखण नाहे लिखल भाग मुंहिंजो आ खुटल त तूं ई कर पंहिंजो फज़ल फेर क़िस्मत मुंहिंजी हर कोशिश बिड़ंदी थी वञे हीअ आस रहंदी थी माशाल्लाह माशाल्लाह सफ़ीउल्लाह साईं अवांजा लख लाइक वॾी महिरबानी साईं सफ़ीउल्लाह साईं खां पोइ हाणे फ़कीर शहबाज़ ॾिने खे गुज़ारिश आहे त मौला जे ॾिने मां कुझु ॿुधाए ऐं असांखे फैज़याब बिस्मिल्लाह साईं हाय वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकिया वटे शाम जो हीर थदड़ी ऐं अॻियां है हीर थदड़ी ऐं अॻियां रोज़ो मुहम्मद जाम जो वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकिया वटे शाम जो वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा अब्दुल्ला सिंधी साहिब खे गुज़ारिश कयूं था त उहो रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे अचां मां रोज़े अतहर जे पाछे में वेही पंहिंजे अंदर खे ठारे अचां मां वॾी महिरबानी साईं अब्दुल वहीद बुल्लो साहिब तव्हां पहिला अॼु ॾिने मां असांखे कुझु ॿुधायो बिस्मिल्लाह अथम दीन ईमान मिलाए मोहम्मद वसीलो न धार्या सिवाए मोहम्मद अथम दीन ईमान मिलाए मोहम्मद कर्यावस फकेड़ी हबीबे खुदा जी अब्दुल वहीद बुल्लो साहब अवांजा लख कुर्ब हाणे असां माइक्रोफोन ॾींदासीं गुज़ारिश कंदासीं साईं हाफ़िज़ अब्दुल मजीद साईं खे मौला जे ॾिने मां मदह मुस्तफ़ा में अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द वियां ओ वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ठीकु आहे साईं वॾी महिरबानी मोहम्मद कासिम रज़ा कादरी साहिब खे गुज़ारिश आहे बिस्मिल्लाह साईं पढ़ो जंहिं वाट सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जंहिं वाट सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा से वाट वे ॻोठ गलियूं से वाट वे ॻोठ गलियूं खुशबूअ सां मोतर थींदा जंहिं वाट सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा भेण नरगिस समेजो अदी मुंहिंजी भेण बिस्मिल्लाह चुप त बीठो मां चुप त बीठो दरबार मुस्तफ़ा में अखिड़िन साथो सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो पढ़ो पियूं ऐं ख़ासि तौर ते मज़र साईं जॾहिं बि सना ख़्वानी कबी आहे त दिलि ऐं दिमाग़ु उन पासे हुजे त इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं मां महसूसु करे रहियो आहियां आदि नरगिस जॾहिं पढ़े थी त उनखे हितां जो ख़्यालु न आहे तव्हां किथे आहियां सुभान अल्लाह
सो तव्हां सभिनी पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां ॾाढो सुहिणो निभायो आहे। वरी तव्हां खां 2 मिंटनि जी इजाज़त वठंदासीं। हिते मतिलबु हिते बीठा हूंदो असां सलाह करे वठूं त ॾाढो ॾुखियो मरहलो आहे असांजे लाइ बि इहो। सो अलाह करे असां इन आज़माइश में कामयाबु वञूं। हीअ ज़िक्र जिया महफ़िल हीअ ज़िक्र जिया महफ़िल ओ सरदार हितने ईंदो सब ढोल भरबा खाली सखादार हितने ईंदो हीअ ज़िक्र जिया महफ़िल ऐं महिमान थींदो मूं वटि करे कुर्ब ईंदो मूं वटि मदाहे मुस्तफ़ा मदाहे मुस्तफ़ा। सो साईं मूं ॻाल्हि पे कई त राय असां टिनी जजनि जी हतमी ऐं मुतफ़िक़ा राय आहे असांजी, पर ॿार मूं ते रखंदा आहिनि। दोस्त सम्झंदा त शायदि मूं अकेले जो फ़ैसिलो आहे, असां टिनी गॾिजी करे फ़ैसिलो कयो आहे। ऐं असां सची ॻाल्हि इहा आहे त सभिनी खे ॿुधो आहे, परूड़ण में थोरी मतिलबु ॾुखियाई थी आहे असांखे। सभिनी गॾिजी करे सलाह जेका बीहारी आहे उन मुताबिक़ दोस्तनि खां कुझु दोस्तनि खां मोकिलाईंदासीं बि सही, ऐं कुझु खे वरी चवंदासीं तव्हां भले बीह रहो। ऐं माशाल्लाह सभिनी जो अंदाज़ अलॻि, आवाज़ अलॻि ऐं ॿोली तलफ़ुज़ सभई मामला असां जॾहिं ॾिठासीं उन खां पोइ इन नतीजे ते पहुता आहियूं त हाफ़िज़ अयाज़ अहमद साहिबु तव्हां असांखे मोकिलाईंदो। वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं उन खां पोइ सफ़ीउल्लाह साहिबु तव्हांजो बि अंदाज़ ॾाढो सुठो आहे, बहितरीनु आहियो, ऐं चवां थो कमाल आहियो, पर फ़िलहालु हिते तव्हां खां मोकिलायूं था। लख थोरा तव्हांजा जो तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। उन खां पोइ उबैदुल्लाह सिंधी साहिबु, ईअं न साईं? उबैदुल्लाह सिंधी साहिबु तव्हांजो हिकिड़ो, जी साईं कुझु चओ पिया मदर साईं? हा जी हा, चयो नालो उबैदुल्लाह सिंधी साईं जो आहे। हा हा, उबैदुल्लाह सिंधी साहिबु तव्हां खां बि मुर्की मोकिलाईंदासीं फ़िलहालु। लख थोरा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। ऐं क़ीमती वक़्तु सीड़ायो आहे तव्हां। अब्दुल वहीद बुला साहिबु तव्हांजो अंदाज़ बे निरालो आहे, तव्हां मिठे तरीक़े सां पढ़ो था। ऐं नातिया कलाम में जेसीं ताईं लफ़्ज़नि जी मिठाण नथी थिए, जेसीं ताईं ज़बान जी शीरी नथी अचे, लहजे जी नरमी नथी अचे, तेसीं ताईं नातिया कलाम में उहो मज़ो न ईंदो आहे। उहे सभई शयूं तव्हां वटि आहिनि, पर जॾहिं वरी ॿियनि सां तव्हांखे बरमेचिजे थो त पोइ किथे न किथे असां वरी फ़ैसिलो करण ते मजबूर थियासीं। अब्दुल वहीद बुला साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे क़ीमती वक़्तु सुबुह लाइ ॻुनो। थैंक यू सो मच। हाफ़िज़ अब्दुल मजीद साहिबु तव्हांजी बि वॾी महिरबानी, लख थोरा। मौला तव्हांखे आबाद करे, दुआऊं तव्हांजे लाइ तमामु घणियूं। ऐं मोहम्मद क़ासिम रज़ा क़ादरी साहिबु तव्हांखे ॿुधोसीं, वराए ॿुधोसीं, ऐं मज़र साईं तव्हांखे ॿीहर बि चयो त तव्हां कुझु ॿुधायो। उन खां पोइ बि थोरो असां सोचे सम्झी फ़ैसिलो कयो आहे। तव्हां खां बि हिन वक़्तु हिन लम्हे में असांखे मोकिलाइणो पइजी वियो, तव्हांजी बि वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं मुबारक हुजे अदी भेण नरगिस तव्हांखे जो तव्हां 30 माण्हुनि मां हिन वक़्तु सिलेक्ट थिया आहियो। असांजो जेकी फाइनल राउंड्स थींदा उन में तव्हां सां गॾु हूंदो। ऐं जेकी बि नातिया कलाम तव्हां पढ़ो पियूं, इन खां वधीक तव्हांखे महिनत करणी आहे। कुझु नातिया कलाम सिंधी तव्हांखे ॿिया यादि करणा आहिनि ऐं पहिरीं तारीख़ ते हिते पहुचणो आहे। अञा तव्हांजा मुक़ाबला जेकी असां हैदराबाद ऐं नवाबशाह मां चूंडे खणी ईंदासीं माण्हू, बल्कि चूंडे चुका आहियूं, उहे जॾहिं हिते पहुचंदा उन्हनि में कुझु अदियूं बि शामिल आहिनि, उन्हनि सां तव्हांजो मुक़ाबिलो थींदो। ऐं उमेदु कयां थो त अॻिते बि तव्हां सोभ माणींदो। तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजे असां टिनी तरफ़ां, सिंध TV 7 तरफ़ां तव्हांजा लख थोरा। तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त एज़ाज़ी सर्टिफिकेट बि पाण ॾींदासीं। ऐं मोहम्मद बल्कि फ़क़ीर शहबाज़ न साईं, साईं इन ते कुझु पाण जीअं पाण कचहरी पे कईसीं त साईं जो अंदाज़ हिकिड़ो निज सिंधी नात असां जी इहा निहायत कोशिशि आहे त जेके अंदाज़ आहिनि असांजा निज ऐं पुराणा, जिन खे संभालण जी निहायत ज़रूरत आहे, ऐं उहे अहञाण आहिनि, उहे शनाख़्त आहिनि सिंध जो। ख़ासि मौलूद जो जेको आहे असांजो अंदाज़, उनखे असांजी तमामु घणी कोशिशि आहे त हुनखे अॻिते आणिजे, उनखे उनजी हिफ़ाज़त कजे, उनखे बचाइजे। अव्हां दोस्तनि जी सूरत में इहे शयूं बचंदियूं। फ़क़ीर शहबाज़ ख़ुशि रखे, तव्हांखे लख वाधायूं। पंहिंजनि प्यारनि खे, दिलवारनि खे, घर वारनि खे ॿुधाए छॾियो त तव्हां हिन वक़्तु चूंडी चुका आहियो। तव्हांखे हिकिड़ो यादगार सर्टिफिकेट असांजो वेंदो। ऐं अदी नरगिस तव्हांखे बि हिकु भेरो ॿीहर मुबारकूं। असां जज तव्हां वटि पाण ईंदासीं ऐं तव्हांखे सर्टिफिकेट ॾींदासीं।
हाय वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकिया वटे शाम जो हीर थदड़ी आई अॻियां है हीर थदड़ी आई अॻियां रो मुहम्मद जाम जो वाह वाह जो आ मज़ो बाबुल बकिया वटे शाम जो वाह वाह जो बिस्मिल्लाह रहमान रहीम अला रब रसूल जो नालो सां उन जी इब्तिदा था कयूं हिन आख़िरी असांजो जेको सेशन आहे सनाउल्लाह शाह साहिब साईं कोन्हे उनखे पाण न आहे त भला सभु ॻाल्हि नसीब जी आहे जी बिस्मिल्लाह सो जेकी छॾणा आहिनि असां वटि मौजूदु इहे छह आहिनि इहे छह ई असांजे अखियुनि ते जी बिस्मिल्लाह था कयूं इब्तिदा था कयूं बाबा हिकिड़ो थधो साह खणी वठो अलाह ऐं अलाह जे रसूल खे यादि करे तमामु सुहिणे अंदाज़ में जीअं तव्हां पहिरीं परफॉर्म कयो आहे साॻे अंदाज़ में कबो पर रुगो असां तव्हां खां हिकिड़ो थल ॿुधंदासीं ऐं थल ॿुधी इहो असां पाण में फ़ैसिलो कंदासीं त कहिड़ा ॿ दोस्त आहिनि ख़ुशनसीब जिन खे हाणे इहे आख़िरी जेके ॿ बचिया आहिनि 30 कार्ड्स मां इहे 2 कार्ड्स बचिया आहिनि इहे अव्हांखे इहे अवॉर्ड थींदा ऐं असां ख़ैरंदेश आहियूं अलाह साईं चङी कंदो बिस्मिल्लाह था कयूं सभिनी खां अव्वल गुज़ारिश कबी साईं मोहम्मद मूसा वारसी साहिब खे गुज़ारिश कयूं था जी त नात बहुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मुरसल जेड़ो को न थींदो हाँ मुझे मुरसल जेड़ो को न थींदो जायो आहे न को वरी जमंदो मुझे मुरसल जेड़ो को न थींदो ठीकु आहे वारसी साईं ठीकु आहे वॾी महिरबानी साईं लख तोरा ऐं मोहम्मद ताहिर हुसैन साहिब बिस्मिल्लाह साईं तव्हां ॾे वारो अची वियो आहे ऐं मौला कंदो सोबारा थींदो असांजूं दिली तमन्नाऊं आहिनि तव्हां सां गॾु बिस्मिल्लाह किस्मत कर मदीने में अजकल में मोहम्मद जे मोहब्बत जो जगायो जो शिको दिल में माशाल्लाह माशाल्लाह मोहम्मद ताहिर हुसैन खुदा ताला तव्हांखे सलामत रखे तव्हांजा लख लाइक हाणे गुज़ारिश कबी साईं मंसूर अहमद जमालीअ खे ओ वरदोश लगो वार ओ वरदोश लगो वार वठबो वेही करार गुंबद खजरा जे साए में साए रोजे जे साए में सुभान अल्लाह जज़ाकल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा माशाल्लाह गुलाम मुस्तफ़ा साईं बिस्मिल्लाह साईं तव्हांजो अंदाज़ ॿुधिजे वरी हो मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो सारे कुरान जे सारे कुरान जे हर्फ जो भी रंग कारो मुझा माशाल्लाह माशाल्लाह साईं गुलाम मुस्तफ़ा साईं तव्हांजा लख कुर्ब हाणे ॿियो असांजो दोस्त साईं ॿियो गुलाम कादर हुसैनी लस्सी पी करे जेको नात पढ़े थो दिल रौनक बाहे कर दुख दूर मदीने में सरकार अॻियां सलेबा सब सूर मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां खां 2 मिंट जी साई वठो सलामत जो असां पंहिंजी सलाह करे वठूं उम्मीदुनि ते दुनिया क़ाइम आहे उम्मीद अल्लाह में अच्छा असांजी भेण रहे थी अञा हिना ज़ाहिद अली खे ॿुधी वठूं जी भेण महबूब आयो
तव्हां सभिनी जो क़ीमती वक़्तु सीड़ायोसीं सुबुह लाॻू तव्हां असां गॾु हुयो नेक तमन्नाऊं नेक उमीदूं नेक ख़्वाहिशूं सभिनी दिलि में हूंदियूं आहिनि अलाह साईं त वॾो आहे ऐं यकीननि उहो दिलनि जा हाल बि ॼाणे थो ऐं यकीननि तव्हांखे सुरखरू बि कंदो सोबारो बि कंदो थी सघे थो अञा उहा मंज़िल न आई हुजे तव्हांजी ऐं थी सघे थो अॻिते हली करे तव्हां अञा हिन खां वधीक का कामयाबी माणियो अञा हिन खां वधीक को मंच हुजे अञा वधीक का स्टेज हुजे सो हिन वक़्तु कुझु दोस्तनि खां मोकिलाइण जो वक़्तु बि अची वियो आहे ऐं जुदाई झीर ॾींदी आहे ऐं वढ ॾींदी आहे दिलि में सो मोकिलाइण जे लाइ कंहिंजी बि दिलि न चवंदी आहे पोइ उहा मोकल खणी महफ़िल जी हुजे प्रोग्राम जी हुजे कंहिं शादी तक़रीब जी हुजे मोकिलाइण ॾाढो ॾुखियो थींदो आहे पंहिंजनि खां ऐं ख़ासि तौर ते वरी हीअ जेका महफ़िल आहे रूह परवर महफ़िल आहे जंहिंमें क़ल्ब खे करार मिले थो साह खे सुकून मिले थो अहिड़ी महफ़िल मां मोकिलाइण जे लाइ कंहिंजी दिलि न चवंदी पर वरी बि कुझु ज़रूरतूं हूंदियूं आहिनि मुक़ाबले जूं कुझु घुरिजूं हूंदियूं आहिनि मुक़ाबले जूं उन्हनि घुरिजुनि ऐं ज़रूरतुनि खे महसूसु कंदे कुझु दोस्तनि खां पाण मोकिलाईंदासीं सभ खां पहिरियां त मुंहिंजो ग़ुलाम क़ादिर हुसैनी साहिबु मतिलबु न चाहींदे बि मोकिलाइणो मूंखे पवंदो तव्हां खां दिल रौनक बाहे कर दुख दूर मदीने में मौला आबाद कंदव साईं वॾी महिरबानी ऐं उनखां पोइ अदी नंढड़ी मुंहिंजी भेण हिना ज़ाहिद अली तव्हां अञा नंढड़ा बि आहियो ऐं तव्हांजो आवाज़ु ॾाढो सुठो मनमोहणो आहे जीअं जीअं तव्हां वॾा थींदा वेंदो तीअं तीअं आवाज़ में बि हिकिड़ो ख़ूबसूरत लहजो हिकिड़ो ख़ूबसूरत तरनुम मिठाण हुन में अञा वधीक थींदी अञा उमिरि पई आहे अञा मंज़िल पई आहे सो स्कूल में ऐं मिलाद में तव्हां पढ़ो पिया ॾाढो सुठो कमु कयो पिया नेकी कमायो पिया इन नेकी खे छॾिजो न फ़िलहालु तव्हां खां मोकिलायूं था तव्हांजो क़ीमती वक़्तु सीड़ायोसीं तव्हांजी वॾी महिरबानी भेण थैंक यू वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां सीट जी असांजे प्रोग्राम में आहियो दुआउनि में यादि कजो असांजूं दुआऊं तव्हां सां कॾहिं लख तोरा भाउ लख तोरा मंसूर अहमद जमाली साहिबु मंसूर जमाली साहिबु वाह वाह साईं मंसूर अहमद जमाली साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो लख तोरा तव्हांजा कुर्ब साईं ग़ुलाम मुस्तफ़ा साईं साईं ॿ चकर तव्हांखे ॿुधोसीं ऐं ॿिनि ॿ भेरा ॿुधण खां पोइ वरी टियों भेरो बि मखणे साईं तव्हां खां हिकिड़ो अलॻि थल पढ़ायो इन नतीजे ते पाण पहुता आहियूं त तव्हां अॼोके हिन असांजे आख़िरी ईअं खणी चऊं त आख़िरी जेको असांजो 6-7 जो जेको जथो हुयो दोस्तनि जो उन्हनि में तव्हां सोबारा थिया आहियो तव्हांखे तमामु घणी मुबारक हुजे इरशाद जागीरणी जे तरफ़ां मखणे फ़क़ीर जे तरफ़ां ऐं साईं मज़हर हुसैन जे तरफ़ां पूरे सथ जे तरफ़ां सिंध टीवी जे तरफ़ां छा पिया महसूसु कयो हींअर इहो ॿुधायो अलहमदिल्ला अहिड़ो स्टेज सिंध टीवी वारनि जी तरफ़ां असांजे लाइ बहितरीनु तोहफ़ो आहे ऐं मुंहिंजो इहो इन लाइ सर्टिफिकेट ईअं सम्झो असांजे लाइ इहा ई कामयाबी आहे वॾी महिरबानी साईं तव्हांखे हिकिड़ो सर्टिफिकेट असां ॾियूं था ऐं बाइक साईं खे ॾिजो वारसी साहिब खे वारसी साहिब ॾाढी कोशिशि कई मूं बि ऐं मखणे साईं बि असांखे ॾाढो तूं वणी थो पर मज़हर साईं चयो त साईं हमराह में हाल कोन्हे सो तव्हां खां बि जेकॾहिं मोकिलायूं छा ख़्यालु आहे पकी ॻाल्हि आहे मोकिलायूं या सोभ जो भाकुर पायूं छा तव्हांजी दिलि छा थी चए मर्ज़ी असांजी हिते हलंदो त पोइ वरी असां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदासीं दिलि छा थी चए वाह वाह अञा हुजो न सभु अञा आयो साईं तव्हां असांजे ईंदड़ मुक़ाबले में सोभ माणे चुका आहियो तव्हांजी वॾी महिरबानी असां तव्हांखे हिकिड़ो सिंध टीवीअ जो यादगार सर्टिफिकेट ॾियूं था सोभ जो सर्टिफिकेट ॾियूं था जेको तव्हां सां गॾु वेंदो तव्हांजा मुक़ाबला वरी ॿियनि दोस्तनि सां थींदा जेकी असां चूंडे खणी ईंदासीं बल्कि चूंडे चुका आहियूं जेके अचण वारा आहिनि असांजे फाइनल राउंड्स में पहिरीं तारीख़ ते हिते ई इन मंच ते तव्हां साम्हूं उहे दोस्त मथा मेल कंदा ऐं मुक़ाबिलो चटाभेटी थींदी आहे सो तव्हांखे हिन वक़्तु हिन लम्हे में तमामु घणी मुबारक असांजी तरफ़ां हीउ सर्टिफिकेट तव्हांखे क़बूल पवे हो मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो सारे क़ुरान जे सारे क़ुरान मदा